दोस्तो उमेद आहे त हिन कहाणी जो ॿियो पार्ट तव्हांखे पसंदि ईंदो। सो तव्हांजी ख़िदमत में हिन कहाणीअ जो ॿियो पार्ट पेश कजे थो। तो दोस्तो हाणे उहो शहज़ादो परेशान थी वियो। हाणे उहो शहज़ादो उतां निकितो उन नकाबपोश जी तलाश में। सो हाणे हलंदे हलंदे नेठि कंहिं अहिड़े इलाइक़े में अची पुॻो त उते कुझु सिपाही ऐं हिकिड़ो वज़ीर सो इन शहज़ादे खे घेरो कयो ऐं शहज़ादे खे हिननि पकिड़े वरितो। शहज़ादो परेशान थी वियो। सो चवणु लॻो त हीअ कहिड़ा माण्हू आहिनि, केरु आहिनि? लॻे त लिबास मां त हीउ वज़ीर पियो ऐं सिपाही वग़ैरह मूंखे पकड़ियो अथनि। त हिते शहज़ादो पुछा करणु लॻो त तूं केरु मुड़ुसु आहीं वज़ीर खां? त केरु मुड़ुसु आहीं, मूंखे छो पकड़ियो अथई? सो हिते वज़ीर चवणु लॻो उन शहज़ादे खे त बसि तूं हल, तोखे पाण ई ख़बर पइजी वेंदी। सो हाणे नेठि उहो वज़ीर उन शहज़ादे खे सिपाही तमामु जाम हुजनि उन शहज़ादे खे झले पकिड़े अची उन बादशाह जी दरबार में उन शहज़ादे खे पेश कयो। हाणे उते बादशाह हुजे न, उते हुजे राणी। सो हिते राणी चवणु लॻी उन शहज़ादे खे त तूं ई मतिलबु त मुंहिंजे पोयां कढ पियो ऐं मुंहिंजे पोयां तूं ई लॻो आहीं। सो हिते शहज़ादो राणी जी जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी सो शहज़ादो परेशान थी वियो। शहज़ादो चवणु लॻो त आऊं तुंहिंजे कीअं पोयां तुंहिंजे कीअं कढ लॻो आहियां, मतिलबु त जेका ॻाल्हि हुजे मूंखे वाज़े करे खोले ॿुधा जीअं मूंखे ख़बर पवे, ऐं तूं मूंखे हिते पकिड़े छो पेश कयो आहे? सो हिते राणी चवणु लॻी त जंहिं मसइले जे हिसाब सां तूं निकितो आहीं त शहज़ादी ॾाइण ऐं इन मसइले जी तूं पुछा गाछा कंदो कंदो अची पियो त हाणे इन सॼे कम जे पोयां आऊं आहियां। त हिते राणी चवणु लॻी उन शहज़ादे खे। शहज़ादे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त शहज़ादो परेशान थी वियो। शहज़ादो चवणु लॻो त तूं इन कम जे पोयां आख़िर छो? त हिते राणी चवणु लॻी त हाणे माठि करे वेह, तूं मुंहिंजो छा थो लॻीं जो तोखे खणी आऊं ॿुधायां। ऐं चवणु लॻी उन सिपाहियुनि उन्हनि खे त वञो हिन शहज़ादे खे क़ैद करियो ऐं हिन खे बंदि करियो। हाणे उन राणी सिपाहियुनि खे एतिरो कुझु चयो। सिपाहियुनि उन शहज़ादे घणी हिॾा होॾा कयो, पर सिपाही तमामु जाम हुजनि सो उन शहज़ादे खे हिननि क़ैद में हणी छॾियो। शहज़ादो क़ैद थी वियो, मुश्किलात में अची वियो, परेशानियुनि में अची हलियो। हाणे शहज़ादे खे ख़बर पइजी वई त शहज़ादो चवणु लॻो त इहो सॼो कमु इन राणी जो आहे, इन राणी में को न को मसइलो आहे। सो हाणे मूंखे त हिन क़ैद कराए छॾियो, पर हाणे कुझु न कुझु करणु खपे, त मूंखे निकिरणु खपे। हाणे कीअं कजे? शहज़ादो एतिरो कुझु चवणु लॻो। हाणे होॾां गुलबहार छोकिरी, हाणे इन शहज़ादे जी ज़ाल, उन वटि जेका हीउ शहज़ादो मुंडी ॾेई आयो सा मुंडी कारी थी वई, सफ़ेद मञा कारी थी वेली। त अची गुलबहार खे खुटको थियो। गुलबहार चवणु लॻी त पक सां मुंहिंजो मुड़ुसु उहो शहज़ादो कंहिं परेशानी कंहिं मुश्किलात में अची वियो ऐं मूंखे चई वियो त मुंडी कारी थिए, सम्झजां त कंहिं परेशानी मुश्किलात में आहियां। सो हाणे गुलबहार वज़ीर खे चवणु लॻी त हाणे वञा थी शहज़ादे जे पोयां। सो चढ़ी घोड़े ते हाणे निकिती शहज़ादे जी तलाश में। हाणे हलंदे हलंदे काफ़ी इलाइक़ा रुलंदे पुछाऊं ॻाछाऊं कंदे कंदे तो नेठि ईअं ई को हुन खां पुछा कईं, को हुन खां पुछा कई, नेठि ॾस मिली वियो शहज़ादे जो। वाह फिलाणो अहिड़ो शहज़ादो अहिड़े पार पतन सां। तो नेठि अची उहा गुलबहार छोकिरी उहा बि अची उन महल में पुॻी। राणी जो महल हुजे, अची उते पुॻी। सो हाणे उन महिल उहा राणी हुजे ई न। सो हिते सिपाही वग़ैरह सभु हुजनि, वज़ीर हुजे। तो वज़ीर चवणु लॻो इन गुलबहार छोकिरी खे त तूं केरु आहीं ऐं हिते ख़ैर मज़ा आई आहीं? तो हाणे गुलबहार छोकिरी ईअं न ॿुधायो त को आऊं शहज़ादे जी तलाश में निकिती आहियां। तो हाणे गुलबहार छोकिरी चवणु लॻी उन वज़ीर खे त मुंहिंजो कमु आहे इन राणी में, सो उन जे लाइ आऊं आई आहियां। राणी किथे आहे? राणी सां आऊं मिलंदसि, मुलाक़ात कंदसि। तो वज़ीर चवणु लॻो त फ़िलहालु त राणी शिकार ते वियल आहे। तो हाणे शाम जो ईंदी, तव्हांखे हेसि ताईं इंतज़ारु करिणो पवंदो। सो गुलबहार चवणु लॻी उन वज़ीर खे त चलो ठीकु आहे। हाणे गुलबहार उन महल मञा निकिरी ॿाहिरि आई पंहिंजे घोड़े वटि। तो हाणे चवणु लॻी त अञा सुबुह जो टाइम ई मस आहे, राणी वई आहे शिकार ते ऐं ख़बर न आहे केॾी महिल मुंडी छो न आऊं बि उॾां वञा। तो हाणे उहा गुलबहार छोकिरी चढ़ी घोड़े ते ॾस पुछा करे उन्हनि खां त कहिड़े पासे वई आहे उहा राणी। सो हाणे निकिती उहा गुलबहार छोकिरी घोड़े ते चढ़ी उन इलाइक़े ॾांहुं। तो हाणे घोड़ो छॾी उते कंहिं अहिड़े वण जे हेठि ॿधी पाण ईअं ई निकिती। तो हलंदे हलंदे ॾिसे त उहा राणी उते वेठी हुजे। शिकार जो ख़ाली बहानो हो, उहा राणी उते वेठी हुजे। तो हाणे उन जे पासे मंझि हुन जी झोली में
हमरा हिकिड़ो सुतो पियो हुजे, मतिलबु प्यार मोहबत वारी कचारी पई हले। तूं गुलबहार छोकिरी चवणु लॻी त बादशाह जी ज़ाल राणी ऐं हीअ बादशाह जे लिबास वारो को बादशाह त आहे कोन, हीउ विचाई को ॿियो लॻे थो। ॾिसां त सही आख़िर इहो आहे केरु। सो गुलबहार छोकिरी लिकंदे छुपंदे छा जो खणी उनखे ॾिसे त राणी जी झोली में हिन वारो आशिक़ सुतो पियो हुजे। जॾहिं गुलबहार छोकिरी ॾिठो त हुनजे पेरनि जे हेठां ज़मीन निकिरी वई, सो चवणु लॻी त अड़े हीउ छा थी वियो? मूंखे त एतिरो ई ॿुधायो वियो त तुंहिंजो आशिक़ मरी चुको आहे ऐं हीअ हिन राणी जी झोली में। तो इहा ॻाल्हि सोचण खां मथे आहे। तो गुलबहार छोकिरी खे त पहिरीं ॾुख बि थियो, तो चवणु लॻी त हाणे इन्ही मूं वारे आशिक़ जो प्यार ऐं मोहबत इन्ही राणी सां आहे। लॻे थो को न को चकर त आहे, तॾहिं ई पाण में मिलिया वेठा आहिनि। तो हाणे उहा गुलबहार छोकिरी अची हुननि जे साम्हूं बीठी। हाणे हिन वारे आशिक़ जॾहिं ॾिठो सो उनजे वाइसरी घुमी आहे, सो बीह रहियो। सो त राणी चवणु लॻी त तूं केरु आहीं? सो हिते गुलबहार छोकिरी चवणु लॻी उन राणी खे त आऊं केरु आहियां इहो सभु कुझु पुछा तूं हिनी खां कर जेको तुंहिंजो हींअर नओं आशिक़ थियो आहे। तो हिते राणी चवणु लॻी उन छोकिरी खे त वात संभाले ॻाल्हि आहे, मुंहिंजी हिन सां तमामु जाम मोहबत आहे ऐं तूं केरु थींदी आहीं इहो कुझु चवण वारी। सो हिते गुलबहार छोकिरी चवणु लॻी त आऊं कूड़ न हणंदसि, तूं हुन खां पुछा कर। सो हिते उहो छोकिरो चवणु लॻो त राणी खे त हीअ उहा ई छोकिरी गुलबहार आहे जेको पाण इहो कमु कयोसीं, प्लानिंग कयोसीं। तो राणी चवणु लॻी त अच्छा इहा छोकिरी आहे, सो हाणे हीअ न बचंदी। तो हिते उहा गुलबहार छोकिरी चवणु लॻी उन पंहिंजे आशिक़ खे त भला तो मूंसां ईअं छो कयो, तो मूंसां इश्क में धोखो छो कयो, ऐं मूं तुंहिंजे लाइ करे छा छा न कयो, हालांकि मूं उन शहज़ादी खे मुर्दा बि खाराया हूंदा। सो हिते राणी चवणु लॻी त बसि माठ करे वे, हाणे कुझु न थींदई, जेको थियणो हो सो थी वियो। तो हिते गुलबहार छोकिरी चवणु लॻी त न मूंसां धोखो थियो। तो हाणे एसुदो सिपाही वग़ैरह बि को उन राणी सां गॾु आयल हुआ। तो राणी देरी न कयो, सॾु कयईं त उहो सिपाही पुॼी विया। सो राणी चवणु लॻी त हिन गुलबहार छोकिरी खे झलियो ऐं खणी पंहिंजे महल में हलो ऐं उते हुनखे क़ैद करे छॾियो। सो हाणे उन गुलबहार छोकिरी खे बि उते क़ैद कयो वियो उन महल मंझि। त हाणे जॾहिं गुलबहार उते क़ैद थी त उन शहज़ादे खे बि ख़बर पइजी वई त का गुलबहार मुंहिंजे पोयां हिते आई आहे। तो हाणे जेॾीमहिल उन क़ैद मंझि उन गुलबहार छोकिरी खे वठियो विया पिए त गुलबहार बि ॾिठो त उहो शहज़ादो बि हुते क़ैद हुजे। तो गुलबहार चवणु लॻी त हीउ मुंहिंजो मुड़ुसु शहज़ादो बि हिते क़ैद आहे। हाणे हिकु ॿिए खे ॿिन्हिनि ॾिसी वरितो। तो हाणे हिन खे ख़बर पइजी वई त हाणे अची हिते हिन राणी वटि क़ैद थिया आहियूं हिन क़ैद में। तो हाणे वीचारा लाचार मजबूर थी विया। त हाणे उहो उन गुलबहार छोकिरी जो जेको आशिक़ हो उनजी यारी हुई उन राणी सां ऐं राणी जी उन सां यारी हुई। तो राणी जो मुड़ुसु बादशाह को यको ई कंहिं ॿिए हंधि वियल हो। सो कंहिं अहिड़े सफ़र जे हिसाब सां काफ़ी टाइम खां वठी ऐं उन बादशाह जी धीउ उहा शहज़ादी हुई। उहा शहज़ादी हुई ऐं शहज़ादी उहा कंहिं अॻी माई मञा हुई ऐं बादशाह जेका शादी करे आयो आहे ॿी राणी हुजे नंढी राणी। तो हाणे इहो सॼो कमु उन नंढी राणी जो हुजे ऐं उन गुलबहार छोकिरी जे आशिक़ जो हुजे। हाणे उनजी ॿिन्हिनि जी चालबाज़ी हुजे उन शहज़ादी खे बि तव्हां महल मां कढण जी, ऐं बादशाह त हुए वियो हलियो हो ऐं हिननि खे हिते ई फासायो। राणी उन छोकिरे ते गुलबहार जे आशिक़ ते आशिक़ थी पई ऐं पाण सां गॾु रही ऐं उन सां ई सॼो कमु इहो पिए कयईं। सो हाणे त कुझु टाइम गुज़रियो, उहे गुलबहार छोकिरी ऐं शहज़ादो बि उते क़ैद हुजनि। कुझु वक़्तु गुज़रियो त उहो बादशाह बि अची उते पुॻो ऐं उहो राणी वारो आशिक़ ग़ाइबु थी वियो। उहो कंहिं कुंड पासे थी हलियो। बादशाह अची पुॻो। सो बादशाह चवणु लॻो राणी खे त मुंहिंजी धीउ शहज़ादी किथे आहे, हाणे शहज़ादी त हुजे ई न। सो हिते राणी चवणु लॻी बादशाह खे, बादशाह सलामत, तमामु अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, तोखे आऊं ॿुधायां थी। दरअसल शहज़ादी खे ॿ हिते मूं क़ैद कया आहिनि, उन्हनि मारे छॾियो आहे। हिकिड़ी औरत आहे ऐं हिकिड़ो उनजो मुड़ुसु आहे, माना शहज़ादो आहे। ॿई ज़ाल मुड़ुसु पाण में आहिनि। हाणे राणी खे बि ख़बर पइजी वई त का गुलबहार छोकिरी ऐं उन शहज़ादे जी पाण में शादी हुजे। तो हाणे हिननि खे बि ख़बर पइजी वई हुई। तो हाणे बादशाह खे उन राणी चालाकी जे हिसाब सां एतिरो कुझु करे माना ॿुधाई। तो बादशाह चवणु लॻो त ईअं कीअं थी हलियो, मुंहिंजी धीउ शहज़ादी खे हिननि छो मारियो, छला मारियो। तो हाणे बादशाह झले न झलिजे, तमामु जाम कावड़ चढ़ी वई। तो राणी सोचियो त हाणे शहज़ादी त हुए वई, केॾां न केॾां हुनजो कमु तमामु थी हलियो। बाक़ी रहियल इहा गुलबहार छोकिरी ऐं इहो शहज़ादो। सो मूं बादशाह खे चई बादशाह हिन खे हाणे केॾां न केॾां कंदो। तो हाणे इहे त लो थी हलिया, बाक़ी बाद में आऊं इन बादशाह खे पूरो करे छॾींदसि।
तो हाणे बादशाह आयो उन शहज़ादे वटि। तो तमामु जाम कावड़ हुजे उन बादशाह खे। तो काफ़ी बुरो भलो उन शहज़ादे खे चई। शहज़ादो चवणु लॻो पर शहज़ादे जी हिकु बि न ॿुधी बादशाह। तो उन छोकिरी खे बि तमामु जाम चयो उन बादशाह। छोकिरी बि घणी चवणु लॻी त न असीं बेक़सूर आहियूं, इहे सभु कम उन राणी जा आहिनि, पर बहरहाल बादशाह कावड़ में दूर हुजे सो उन्हनि जी हिकु बि न ॿुधी। हाणे राणी जो जेका चाल हुई सा माना कामयाबु थी वई हुई। हाणे बादशाह शहज़ादी जे ग़म ऐं परेशानी में हुजे त मुंहिंजी शहज़ादी धीउ मूंखां हमेशह जे लाइ वई हली, हिननि मारे छॾियो। ऐं उॾां उहो शहज़ादो बि क़ैद हुजे, उहा गुलबार छोकिरी बि क़ैद हुजे, ज़ाल मुड़ुसु ॿई हुते क़ैद हुजनि। हाणे होॾां शहज़ादी जो इलाजु हलंदो रहियो, जेका ॾाइण शहज़ादी हुई। सो हाणे इलाजु उनजो हलंदो रहियो। नेठि उहा शहज़ादी बि ठीकु थी वई, चङी भली थी वई। सो हाणे उनखे हर शइ यादि अची वई। तो हाणे उन मज़ा जेका ॾाइण वारी आदत हुई, जेको मांस गोश्त वग़ैरह खाईंदी हुई, सा बि ख़तमु थी वई उहा आदत। शहज़ादी सही थी वई। शहज़ादी खे हर शइ हर ॻाल्हि यादि अची वई। हाणे उन शहज़ादे वारो वज़ीर तो सॼी ॻाल्हि करे उन शहज़ादी खे ॿुधाई। तो शहज़ादी खे बि कुझु यादि हो ज़हन में हर शइ। तो हाणे शहज़ादी चवणु लॻी वज़ीर खे त वज़ीर हाणे हलूं था मुंहिंजी बादशाही में, उते हली ॾिसूं जंहिं कुझु कयो आहे हेॾां न मूंखे ख़बर त पवे हिनजी। तो हाणे नेठि उहो वज़ीर ऐं उहा शहज़ादी हाणे ॿई निकिता हलंदे हलंदे नेठि अची उहो वज़ीर उहा शहज़ादी अची उन पंहिंजी बादशाही में पुॻा त बादशाह दरबार में वेठो हुजे। तो हाणे शहज़ादी जीअं अंदरि आई, उहो वज़ीर बि गॾु हुजे। बादशाह जॾहिं ॾिठो शहज़ादी संदसि धीउ खे तो हैरान थी वियो। सो चवणु लॻो त अड़े हीउ छा थी वियो, ऐं ख़्वाबु पियो ॾिसां या मुंहिंजी धीउ आहे छा आहे। तो उन शहज़ादी बि अची पुॻी। तो बादशाह खे ॾाढी ख़ुशी थी त ऐं चवणु लॻो पंहिंजी धीउ खे त अमां तूं जहिड़ी आहीं, तोखे छा थी वियो, तूं किॾां वई हली वएं, हिते त मूं ॻाल्हि ॿुधी त तूं मरी वई आहीं, ऐं जंहिं तोखे मारियो उहो ॿई हिते क़ैद आहिनि। तो शहज़ादी चवणु लॻी पंहिंजे पीउ खे त न बाबा मूंखे कंहिं बि कोन मारियो आहे। तो सॼी ॻाल्हि करे शहज़ादी पंहिंजे पीउ बादशाह खे ॿुधाई त हीउ मसइलो हीउ थियो हो, ऐं उन शहज़ादे जे बारे में बि ॿुधाई उहो वज़ीर बि हुजे। तो हिते बादशाह चवणु लॻो उन शहज़ादी संदसि धीउ खे त शुक्र तूं सही सलामत आहीं, पर हाणे क़ैद मूं वटि ॿ जेके लॻा पिया आहिनि, तो हलो ॾिस छा उहे आहिनि छा आहे। तो वज़ीर बि गॾु हुजे, उहो शहज़ादी बि हुजे। तो हाणे आया अची ॾिसनि त उहो वज़ीर पंहिंजे ॾिठो त पंहिंजो शहज़ादो जेको आहे उते क़ैद हुजे। शहज़ादी बि सुञातो। तो उन महिल वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, हीउ शहज़ादो आहे, सभु कुझु हिन त कयो, तव्हांजी धीउ खे हिन बचायो, तो हिन खे तव्हां क़ैद करे वेठा आहियो, हिन खे तव्हां आज़ादु करियो। ऐं गुलबार छोकिरी खे बि हिननि ॾिठो। सो वज़ीर चवणु लॻो त हिन शहज़ादे जी ज़ाल हिन जे पोयां ई निकिती हुई ऐं हिन खे क़ैद कयो वियो आहे, हीअ सभु ग़लति आहे। शहज़ादी बि चवणु लॻी। तो हुननि गुलबार छोकिरी खे बि हिननि आज़ादु कयो ऐं उन शहज़ादे खे बि हिननि आज़ादु कयो। हाणे इन ॻाल्हि जी ख़बर राणी खे पहुची वई। राणी सोचियो त हाणे मुंहिंजो कमु तमामु थी वियो, हाणे बादशाह मूंखे न छॾींदो। तो राणी ईअं निकिती, पंहिंजी आशिक़ खे बि वरितईं। सो उतां भॼणु लॻा, उन महल मां निकिता भॼणु लॻा। तो हिते शहज़ादो चवणु लॻो उन बादशाह खे त बादशाह सलामत, इहे सभु कम उन राणी जा आहिनि, जेका तव्हांजी ज़ाल आहे नंढी, सभु कम उन जा आहिनि। सॼी ॻाल्हि करे ॿुधाईं। तो हिते बादशाह हुकम कयो सिपाहियुनि खे त राणी खे हाज़िर कयो वञे। सिपाही या त राणी हुजे ई न, मौजूदु न हुजे। बादशाह चवणु लॻो सिपाहियुनि खे, वज़ीरनि खे चवणु लॻो त वञो अटाला जो अटाला थी वञो, टोटल माण्हू वञो, इहे मूंखे हाज़िर करे आणे ॾियो। तो हाणे सिपाही हुआ निकिता उन खे ॻोल्हण जे लाइ। हाणे हणंदे हणंदे ॻोल्हींदे ॻोल्हींदे नेठि अची हिकिड़ी जॻह ते इहे ॿई मिली हलिया, राणी ऐं उन राणी वारो आशिक़, उन गुलबार छोकिरी वारो जेको आशिक़ हो उहो। तो ही गॾु हिननि खे हथ अची हलिया। तो हिननि झले खणी ऐं अची बादशाह वटि पेश कयो। हाणे बादशाह बि हुजे, उहो शहज़ादो बि हुजे, उहा शहज़ादी गुलबार छोकिरी सभु मौजूदु हुजनि, वज़ीर सभु मौजूदु हुजनि। हाणे राणी ऐं उहो राणी वारो आशिक़ उहे ॿई बि उते हुजनि। हाणे उहा नंढी राणी अची बादशाह जे पेरनि ते किरी चवणु लॻी त बादशाह सलामत, मूंखे माफ़ु करियो, मूंखां ग़लती थी वई। बादशाह चवणु लॻो त ग़लती बि का ग़लतियुनि जहिड़ी हुजे, तो तमामु वॾी ग़लती कई, इन जी तोखे माफ़ी न मिलंदी। तो तूं ॿुधा तो ईअं छो कयो मुंहिंजी धीउ शहज़ादी सां। हाणे जेका बि किसो हुजे, जेका बि कहाणी, जेको दास्तान हुजे, तूं मूंखे ॿुधा, आख़िर तो ईअं छो कयो। तो राणी चवणु लॻी बादशाह सलामत, मूंखे माफ़ु कर, मूं सोचियो त तव्हांजी धीउ शहज़ादी हिकिड़ी आहे, तो सुभाणे हिन सॼी मिल्कियत जी वारिस थींदी, तो उन जे लाइ करे इहा मूं प्लानिंग कई। ऐं हीउ छोकिरो गुलबार छोकिरी वारो जेको आशिक़ आहे, सो बि मूं वटि आयो, मूंखे हिन सां थी वियो इश्क, हीउ बि
मूंसां गॾु शामिलु हो। मुंहिंजो हिन सां इश्क थी वियो ऐं हिन बि जेको आहे सो मुंहिंजो साथ ॾिनो ऐं असां पोइ हिन छोकिरी खे फासायो ऐं उन शहज़ादी खे कंहिं कोठी में बंदि करे तो इन छोकिरी खे इहो ई चयोसीं त को मांस वग़ैरह गोश्त असांजो पाण ई शहज़ादी खाईंदी तो ॾाइण वग़ैरह थी वेंदी न त केरु न केरु हिन खे मारे छॾींदो तो असां ते को शक वग़ैरह कुझु न ईंदो। सो हिते शहज़ादो चवणु लॻो त पोइ उहो नकाबपोश उनजो किसो कीअं। सो हिते राणी चवणु लॻी त उहो बि मुंहिंजो ई माण्हू को हो, तो मूं उनखे पैसा वग़ैरह ॾेई ऐं उहो कमु उन सां कराईंदी ऐं उनखे ख़बर पहुची वई हुई असांजे इन बारे में। सो लालच करे इहो तमामु जाम असांखे ब्लैकमेल करणु लॻो, तंहिंजे करे असां उनखे माराए छॾियो उन नकाबपोश खे। बाक़ी आऊं बादशाह सलामत माफ़ी थी घुरां, मूंखे माफ़ु कर, आईंदा हाणे अहिड़ी ग़लती न थींदी। तो हिते बादशाह चवणु लॻो त न, तो तमामु ग़लति कयो, तोखे जेका शइ खपे आहे तोखे आउं ॾियण जे लाइ तयारु हुअसि। तूं कुझु बि मूंखां घुरी आहे, मिल्कियत घुरी आहे, कुझु बि घुरी आहे, तोखे आउं ॾियां, पर तूं अहिड़ो ग़लति कमु न करियां, तो तमामु ग़लति कमु कयो। तो हिकु त मुंहिंजी इज़त ख़राबु कई, हिन छोकिरे खे पाण सां गॾु विहारे किशकिन सां कयई ऐं मुंहिंजी धीउ शहज़ादी खे दरबदर कई, माण्हुनि जा मांस गोश्त मुर्दनि जा तो हिनखे खाराया ऐं बेगुनाह खे हिकिड़े खे नकाबपोश खे तो मारायो ऐं ही गुलबार छोकिरी जे हिनखे बि तो दरबदर कयो ऐं हिन सां बि ग़लति कमु कराया, मुर्दा वञी खोटराया कढाया। तो तमामु तो ग़लति कयो, तुंहिंजी सज़ा तमामु सख़्तु आहे। तो हिते बादशाह चवणु लॻो त वञो हिन राणी खे फांसी ते चाढ़ियो ऐं हिन जे आशिक़े हिनखे बि फांसी ते चाढ़ियो, छो हिन बि राणी जो साथ ॾिनो आहे। तो हाणे बादशाह रुॻो हुकम जी देरि हुई, सिपाहियुनि छा कयो, उन राणी खे वठी ऐं उन छोकिरे खे वठी फांसी ते चाढ़े छॾियो। तो हाणे बादशाह चवणु लॻो उन शहज़ादे खे त तूं तमामु बहादुर आहीं ऐं तो हेतिरो कुझु कयो मुंहिंजी धीउ शहज़ादी जे लाइ ऐं हिन गुलबार छोकिरी जो बि तूं सहारो बणे ऐं तो हिन सां बि जेको शादी वग़ैरह कयई ऐं हिनखे बि शाबत हुजे तुंहिंजे पोयां आई, तो तूं काफ़ी साथ ॾिनो, तूं हिकिड़ो सचो शहज़ादो आहीं ऐं पंहिंजी बादशाही खे सुठे नमूने सां तूं पंहिंजी हलाई पियो ऐं तो तमामु भलो कमु कयो। तो हाणे आऊं चाहियां थो त जे अगरि तोखे को एतिराज़ न हुजे त मुंहिंजी धीउ शहज़ादी सां बि तूं शादी कर। तो हाणे त शहज़ादो चवणु लॻो बादशाह सलामत जेका तव्हांजी मर्ज़ी जीअं तव्हांखे सही लॻे। तो हाणे शहज़ादो पुछा करणु लॻो गुलबार छोकिरी खां, जे अगरि तोखे एतिराज़ न हुजे त हिन शहज़ादी सां आउं शादी करियां। तो गुलबार छोकिरी चवणु लॻी त मूंखे को एतिराज़ कोन्हे, तूं मुंहिंजो सहारो बणिजे त सहारो हिनजो बि बणिजी वञ ऐं तो तमामु जाम मदद कई हिन शहज़ादी जी। तो हिते नेठि शहज़ादे खे बि उन गुलबार छोकिरी इजाज़त ॾेई छॾी। बादशाह बि चयो त भले तव्हां पाण में शादी करियो, तव्हां हिक ॿिए खे पसंदि करियो था या न। बादशाह थोरी रज़ा बि पुछा करणु लॻो उन शहज़ादी खां। तो शहज़ादो बि चवणु लॻो त हा मूंखे शहज़ादी पसंदि आहे, शहज़ादी बि चवणु लॻी त हा मूंखे शहज़ादो पसंदि आहे। तो हाणे नेठि उन शहज़ादे जी उन शहज़ादी सां शादी थी। तो हाणे 2-3 ॾींहं उते उहो बादशाह वटि उन शहज़ादो ऐं शहज़ादी रहिया, संदसि धीउ शहज़ादी। सो हाणे कुझु ॾींहंनि खां पोइ उहो शहज़ादो ऐं उहा गुलबार छोकिरी उहा शहज़ादी गॾु साणसि वज़ीर। सो हाणे सभु घोड़नि ते निकिता। सो हलंदे फिरंदे नेठि उहो शहज़ादो अची पंहिंजी बादशाही में पुॻो। हाणे उहा गुलबार छोकिरी उहा बि शहज़ादी थी वई ऐं ॿी शहज़ादी अॻु में। तो हाणे उन शहज़ादे जूं 2 शहज़ादियूं थी वियूं ऐं उहो शहज़ादो हसी ख़ुशी सां पंहिंजी बादशाही सुठे नमूने सां हलाइणु लॻो। दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।